अस्सलामुअलैकुम। इम्प्लाइज तबीक पोर्ट अली बख्शी कराची 4 अक्टूबर सिंध जे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह नई सेक्रेटरीट में सिंध सेक्रेटरीट एम्प्लॉइज नाम गुज़िटेड वेलफेयर एसोसिएशन सिंधु जे नुम चूंडियल अहदेदारनि खां हलफ़ वरितो, जिते महफ़िल मिलादी मीम साद करे फेक जनरल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रूह परवर प्रोग्राम मुनाकिद कयो वियो। वज़ीर आला जी आमद ते चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह, सेक्रेटरी जनरल एडमिनिस्ट्रेशन मोहम्मद अली खोसो, सेक्रेटरी गुलाम नबी बुरेरो ऐं एसोसिएशन जी उहदेदारनि तरफ़ान भलेकार कयो वियो। तक़रीब जो आगाज़ कारी मोहम्मद वहीद कादरी जी तलावत सां थियो, जंहिंखां पोइ नातख़्वां हज़ात पंहिंजी अक़ीदत जो इज़हार कयो। तक़रीब में क़ौमी असेंबली मेंबर नॉन बेजल कबूर, सूबाई तर्जमान सनियत अफसल, मज़हबी स्कॉलर अल्लामा हाफिज़ गुलाम मोहम्मद सू ऐं ॿियनि मुअज़्ज़ज़ मेहमाननि शिरकत कई। वज़ीर आला मुराद अली शाह सदर मशोक मंगरे जो जनरल सेक्रेटरी बिलहमीद बलोच, सीनियर नायब सदर फैसल मेमन, नायब सदर बिलावल जुनीजो ऐं फिनांस सेक्रेटरी मखतूम अली मोहम्मद खां हलफ़ वरितो। उन मौक़े ते सदर मशोक मंगरे जो वज़ीर आला खे अजरक पेश कई, जॾहिं त जनरल सेक्रेटरी गुल हमीद सिंधी टोपी पाई ऐं नायब सदर बिलावल जुनीजो चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह खे बि अजरक ऐं टोपी पेश कई, जेका सिंधी सक़ाफ़त जे एहतराम जी इलामत क़रार ॾिनी वई। वज़ीर आला मुराद अली शाह पंहिंजे ख़िताब में चयो त मेलाद आलमिया अलैहि वसल्लम जो ही रूहानी इज्तिमा शिके रसूल अलैहि वसल्लम जो ख़ूबसूरत इज़हार आहे। अल्लाह ताला सभिनी ते ऐं सिंध धरतीअ ते पंहिंजूं रहमतूं नाज़िल करे। वज़ीर आला वधीक चयो त हुकूमत पंहिंजे मुलाज़िमनि खे रहल जी हदे सम्झे थी, उन्हनि जी ख़िदमत ऐं महिनत खे हमेशह इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदो। आख़िर में वज़ीर आला चयो, तव्हां सभु असां लाइ तमामु अहम आहियो, मां तव्हां सभिनी जो दिलि जी गहराई सां शुक्रिया अदा कयां थो। इम्प्लाइज अपडेट रिपोर्ट अली बख्शी